ख़बर शामिल कंदासीं शहदादपुर खां, जिथे सवाई रोड वारे इलाइक़े में पोरियत घर अंदर मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छॾियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर शाद मंगी। जी शाद मंगी, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, शहदादपुर के सवाई रोड वाले इलाके में 3 ॿारनि जो पीउ पोरियत प्रीतम वलद मजनू भील घर अंदर गाडर में रसी बधी मुबैना फाहो खाई आपघात करे छॾियो। इतला ते शहदादपुर पुलिस पहुंची लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई बाद पोस्टमार्टम लाइ शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस अस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि फोटी जे फोतियुनि जी तस्दीक करे ज़रूरी कागज़ी कार्रवाई करे लाश वारसनि हवाले कयो। फोटी जो लाश घर पहुचण ते घरां मची वियो। फोटी जी ज़ाल जो चवणु हो त मुंहिंजो मुड़ुस खे का बि तकलीफ़ कोन हुई, न ॼाण कहिड़े सबब जे करे फाहो खाई छॾियईं। असां ज़ुल्म थी वियो आहे। पुलिस आपघात वारी जाइ जो मुआइनो करे रिपोर्ट दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। जी वॾी महिरबानी नाज़िन, शहदादपुर खां शाद मंगी तफ़सील ॾिना आहिनि।